पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे अॼु बहितरीनु अपडेट ॾियण वारो आहियां। अचण वारी किस्तनि में छा थींदो छा न थींदो सॼी ख़बर तव्हांखे ॾींदासीं नंढे वीडियो में। हुनखे आख़िर ताईं ॾिसां थी सघे त शायदि को सो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा ई अवां जो पंहिंजो चैनल आहे। दरअसल दोस्तों अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, छो अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे हिकु शइ त वाज़े ॾिसण वटां मिलंदी, उहा इहा आहे त जेको हाणे चाकर ख़ान हक़ हिसाब इन खां वठंदो ई वठंदो, लेकिन जेका इहो थुलो उठ जाबर ऐं कासम भैदा था वठनि, इन जे पोयां जेका सावल वारा लॻल आहिनि इन्हनि खे दौड़ाईंदा रहंदा। कुझु किस्तनि जे अंदरि इन्हनि खे ई पुॼी वेंदा ऐं क़ाबू करे वठंदा। वॾा रुंडो चाकर ख़ान खे मारण जूं तयारियूं करे रहियो आहे ऐं शेरल सचो माण्हू आहे। हू इन जो ठाह करणु चाहे थो, सिकू खे बि इलाज करे थो, चाकर ख़ान खे बि इलाज करे थो, सिर्फ़ु रुंडे खे बचाइण जे लाइ। लेकिन रुंडे जो शातिर दिमाग़ पंहिंजी भेण खे बचाइण जे लाइ आहे ऐं मिल्कियत ते कब्ज़ो करण जे लाइ आहे। ऐं हू चए थो पंहिंजे पुट खे क़ुर्बानी जो ॿकरो बणाए थो त तूं चाकर ख़ान खे मार, लेकिन हू न करे थो, चाकर ख़ान खे मां न मारींदुसि। बहरहाल हुनजो पंहिंजी सोच आहे। रुंडो वेंदे वेंदे बि ॿियनि जे लाइ खॾु खोटे वेंदो। अहिड़ो ई रुंडो इंसानु आहे, छो जो रुंडे टुंडे मंडे काणे जी हिकु रग वधीक हूंदी आहे। वीडियो सुठी लॻी त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। शायदि को सो वर्क यूट्यूब चैनल खे। अल्लाह हाफ़िज़।